अठी निशानी अल्लाह जे रसूल फरमायो माण्हू कसरत सां इबादत कंदा कसरत सां नवाफिल पढ़ंदा नमाज़ पढ़ंदा पर उन्हनि मथां घणा माण्हू मुनाफ़िक़ हूंदा उन्हनि मथां घणा माण्हू छा हूंदा राजा ॻाल्हायो तव्हां बि ॻाल्हायो माण्हू त चवनि मौलवी साहिब अकेलो थो वठे बयान करे तव्हां ॻाल्हाईंदो जो कि ख़बर पवंदी त अकेलो आहे मजमूअ सां गॾु कसरत सां इबादत करण वारा छा हूंदा मुनाफ़िक़ हूंदा हिकिड़ी रिवायत जे अंदर आहे हज़रत अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह तआला अन्हु रिवायत त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माल गनीमत तक़सीम जो कन में हिकिड़ो हमरा आयो अहिड़ा बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अल्लाह जा रसूल अदल ऐं इंसाफ़ सां तक़सीम कयो छा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे छा चयो तव्हां कंहिं सां तक़सीम कयो अदल ऐं इंसाफ़ सां तक़सीम कयो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए करे मां इंसाफ़ न करूं त कोई केर आहे जो दुनिया जे अंदर इंसाफ़ हज़रत उमर साईं थोरो बीठा जॾहिं हुन ॿुधो हज़रत उमर जी जलाल जे अंदर अची करे तलवार में मां ॿाहिरि कढी अल्लाह जे रसूल जा मुसाफ़ी जा लफ़्ज़ बयान थो करे अवां इजाज़त ॾियो त माने जो सिर लाइ सॼो तव्हांखे चयो अदल इंसाफ़ सां तक़सीम कयो हिनखे ख़्याल में अचे जेको हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुतालिक़ कहिड़ा अल्फाज़ बयान कया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयान फरमायो न उमर हिनखे कुझु बि न चओ हज़रत अबू सईद खुदरी फरमाईंदा उन वक़्तु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयान फरमायो त अहिड़ा माण्हू हिन जे टोले जे अंदरि हूंदा जेके कसरत सां इबादत कंदा पर अक्सरियत उन मथां मुनाफ़िक़ जी अक्सरियत कंहिंजी हूंदी मुनाफ़िक़ ऐं हिन क़ौम जे अंदरि उहो जेको कबीलो हुयो न उन कबीले जे नाले जो हिन कबीले जे अंदरि हिकिड़ो माण्हू हूंदो जंहिंजे ॿिन्ही ॿाहुनि जे विच में गोश्त जे लोथड़े जेतिरी शइ हूंदी जेको ज़ाहिर थींदो इहे माण्हू कसरत सां मुनाफ़िक़ हूंदा पोइ हज़रत अबू सईद खुदरी थो चए त इहा पेशन कोई मां पंहिंजी अखियुनि सां ॾिठमि हज़रत अली रज़ी अल्लाह ताला जे दौर जे अंदरि हिकिड़ी जंग थी उन जंग जे अंदरि मां ॾिठमि जंहिं निशानी सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमरा ॿुधायो न उनखे जंग जे दौरान वठी करे आया मूं पंहिंजी अखियुनि सां ॾिठो ऐं उन वक़्तु मूंखे अल्लाह जे रसूल जो क़ौल यादि आयो ऐं जेका निशानी रसूल बयान फरमाई त गोश्त जो लथड़ो इन जे बगलनि जे हेठां लड़कंदो कयो ख़ुदा जो कसम मां उहो गोश्त जो लथड़ो बि ॾिठो उन टाइम मूंखे सम्झ में आई अल्लाह जे रसूल फरमायो इबादत कसरत सां कंदा पर हूंदा असल हूंदा छा असल इहा पेशन कोई बि पूरी थी चुकी आहे ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जेसीं ताईं क़ाइम न थींदी जेसीं हर पासे जे अमन अमान ते जेसीं हर पासे जे छा ते इहा पेशन कोई बि पूरी थी चुकी आहे हर पासे जे अमन अमान एतिरे क़दर साहब फरमाइनि था शायद हज़रत अदी बिन हातिम रज़ी अल्लाह ताला तिरमिज़ी शरीफ जी रिवायत है फरमाता है कोई माण्हू आयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने ॿुधायो त ॾाढी बदमनी आहे मामलात मसाइल ॾाढा बिगड़जंदा था वञनि रोज़ बदमनी आहे त पोइ नबी अलैहि सलाम फरमायो फिलाणो जेको हीर मक़ाम आहे न बसरा शहर जे भरिसां हिकिड़ो ॻोठ तव्हां अॻिते हली करे ॾिसंदव अहिड़ी अमन अमान जी फिज़ा क़ाइम थी वेंदी जो इन हीर ॻोठ मां हिकिड़ी माई निकिरंदी अकेली निकिरंदी ऐं अची करे काबतुल्लाह जो तवाफ़ कंदी इन विच जे दौरान कोई माण्हू उनखे तंग करण वारो न हूंदो कोई उनखे परेशान करण वारो न हूंदो आई ॻाल्हि समझ साडी जो त मां ॿुधो पर मां दिलि में ख़्याल कयो त मां चयो साईं फलाण उन ॻोठ खां वरी और ते हिकिड़ो ठाकुर जो वॾो ॻोठ या अॼुकल्ह असां वटि कच्छ जा ढाड़ियल मशहूरु आहे न माण्हुनि खे अॻुवा करे था वञनि नंढनि मासूम ॿारनि खे बि अॻुवा करे था वञनि नियाणियुनि खे बि अॻुवा करे था वञनि पोइ टोप रोड ते पाए चवनि था असां सिंधी गैरत वारा आहियूं मुंहिंजा भाउ जेकॾहिं गैरत वारो सिंधी हुजे न तोखे माउ गैरत जी थञ पीआरी आहे कॾहिं सिंध जी कंहिं नियाणीअ कंहिं पुट खे हथ न लाए हा हलाली पुट सिंध जा गैरत मर्द उहे हूंदा असां खां अॻु में बि ढाड़ियल हुया असां वेठासीं उनजी बि ॻाल्हियूं ॿुधंदासीं फिलाणो ढाड़ियल आहे फिलाणो ढाड़ियल आहे पर उन्हनि में यार हया हुया उन्हनि में गैरत हुई उन्हनि में शुनास हुई ॿुधंदासीं वॾा वॾा ढाड़ियल जेकॾहिं इरादा आहे नुक़सान पहुचाइण जे लाइ न्याणी जेकॾहिं ॾिसंदा हीअं कमु झुकाए करे चवंदा हा असांजे पेट जे अंदरि सिंध जो नीमक आहे सिंध जो हलाली दूध उहो हूंदो आहे कंहिं न्याणी सिंध जी न्याणी जी तरफ़ मथु न खणी करे ॾिसंदो आहे अॼु त हज़ारे क़िस्म जा माण्हू हिते अॻुवा लॻा आई ॻाल्हि समझ में आया त बहरहाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइनि
पिया त हीरा जे बसरा जे परसा कोठा इता हिकड़ी माई निकरंदी अकेली निकरंदी तन तनहा सफर करे अची मक्के में तवाफ कंदी कोई माण्हू हितन करण वारो न हूंदो कोई भी न हूंदो सहाबी फरमाए थो मुंहिंजे दिल में ये ख्याल आयो अल्लाह जे रसूल ॻाल्हायो ये ख्याल आयो फलाणे कोठे वारा को डाकू न दे निकाले में बहरहाल अल्लाह जे रसूल फरमाए जे तुंहिंजी हयाल थी रही त भई ॾिसंदे त कसरा जो कसरा वारा जेके ईरान वारा आहिनि इन्हनि जे मथां बि तव्हां हुकूमत कंदो इन्हनि जे मथां बि तव्हांखे फतवा ॾियो ऐं टी निशानी बयान फरमायो आख़िरी वक़्त जे अंदर माण्हुनि खे एतिरी ख़ुशहाली थी जो ज़कात ॾियण वारा घणा हूंदा वठण वारा थोड़ा गाल समझ में आई है कि त पेरी जेका निशानी मुझे पैगंबर हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाई न साहब जे हम अपन अखिन ना ॾिठन या औरत इन गोठ मां जंहिंजे नाले पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तन तनहा अकेला निकिया सजी सोन सां आराइस्ता कंहिं बि क़िस्म जो उनखे नुक़सान न थियो आहे अकेली अची करे काबतुल्लाह जो तवाफ कयो आहे ओ डाक्टर जे बेरो न आयो मां पंहिंजी अखिन सां इहा निशानी बि पूरी थींदे ॾिठमि ऐं ॿी निशानी जेका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयान फरमाई वहिया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हर पासे जे अमन अमान जी फिजा हूंदी असां ॾिठो जे अमन अमान जी फिजा ऐं पाण फरमाए त जेको कसरा वारा खे तव्हां फतह कंदो साहब जो इन जग में पाण हो कसरा खे असां फतह कयोसीं अमन अमान वारी जेका सूरत आला वो हजरत उमर बिन अब्दुल अजीज रहमतुल्लाह अलैहि जे दौर में पूरी थी चुकी है तारीख दा लिखंदा हजरत उमर बिन अब्दुल अजीज जे दौर में सब माण्हू ईमानदार मुखलिस ज़कात खणी करे ॿाहिरि कोई ज़कात वठण वारो न आहे ही ज़कात जो जेको सिस्टम शरीयत शुरू कयो आहे न इनखे जेकॾहिं सही तरीक़े सां असां मुस्लमान इस्तेमाल कयो न अलाह जो कसम आहे कोई बि ग़रीब घरानो न रहंदो बाबा जंहिं वटि अरबे रुपया करोड़ रुपया फर्ज़ रुपया आहिनि न इहे जेकॾहिं सही तरीक़े सां ज़कात इस्तेमाल कनि मिसाल जी ॻाल्हि आहे मां तव्हांखे मिसाल असांजे शहदार कोट जी पसगिरदाई जे अंदरि केतिरा मालवंत माण्हू हूंदा पैसे वारा आहिनि या न आहिनि या सुञाणो पिया ॿाहिरि ग़रीब बि आहिनि पैसे वारा बि आहिनि ज़कात सही नमूने सां अदा नथा कनि जेकॾहिं इहे माण्हू सही नमूने सां ज़कात अदा कनि त शहदार कोट जी पसगिरदाई में कोई बि माण्हू तव्हांखे ग़रीब हो नज़र ई न अचे हिकु छा ज़कात अदा न करे ॿियो जेकॾहिं ज़कात अदा कंदा त हुननि जो तरीक़ो छा आहे ग़रीबनि खे लाइननि जे अंदरि बीहारे बाबा ज़कात जे माल जे अंदरि ग़रीब जो हक़ आहे ज़कात तुंहिंजे माल जे अंदरि ग़रीब जो छा आहे हक़ को माण्हू जेकॾहिं हक़ वठण अचे त उनखे इज़त सां हक़ ॾिबो आहे उनखे एहतराम सां हक़ ॾिबो आहे उनखे शर्म सां हक़ ॾिबो आहे ईअं लाइनुनि में कतारुनि में बीहारे करे उनखे हक़ न ॾिबो आहे आई ॻाल्हि सम्झ में आहे न त बहरहाल इहा पेशेंगोई जेका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाई आहे